नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तान दारावण में खबर ॾींदा दारावण बरसा ॻोठ जुड़ियो जोगी जो रवासी अब्दुल रज़ाक जोगी वल्द मंजूर जोगी एहतिजाज कंदे सहाफ़िन खे ॿुधायो त कुछ साल अॻु मां शादी कई हुई, जेकी कुछ महीना गुज़रण खां पोइ मुंहिंजी घरवारी के माइट वठी विया हुआ। मां पंहिंजी घरवारी वठण वयसि त मूंखे वापसि मोटाए छॾियो। अब्दुल रज़ाक जोगी इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजी घरवारी जी बीमारी जो इलाज न थियण सबबि वफ़ात करे वई हुई। मुंहिंजे सालनि मुंहिंजी घरवारी जो इलाज न करायो। हिन चयो त कुछ महीननि खां पोइ मुंहिंजे घर में घिड़ी भन डाह करे मुंहिंजे नंढनि भाइरनि भेणुनि ऐं मुंहिंजी अमड़ खे मारकुट करे मुंहिंजे घर मां कीमती सामान ऐं रखियल रोक 2 लख रुपया बि खणी विया आहिनि। अब्दुल रज़ाक वधीक चयो त जुमन जोगी, बरकत अली, एजाज जोगी बासर आहिनि असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था ऐं मुकंदरा थाणे ते केस दाख़िल करायो, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस का बि गिरफ़्तारी न कई आहे ऐं न सामान वापसि करायो आहे। असां SSP सखर ऐं DIG सखर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयूं था त असांजो चोरी थियल सामान वापसि करायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।